मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह बड़ो बुज़ुर्ग आहे, आलिम आहे, साले आहे, नेक आहे। फरमाइनि था काफ़ी सालनि खां पोइ जॾहिं हज जो सफ़र कई, हज जे सफ़र करण खां अॻु में वॾो आलिम, ॻाल्हियूं बि वॾियूं, मामलात बि वॾा। हिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोहब्बत जे अंदरि अशार लिखिया, उहे अशार लिखी पंहिंजो पाण वटि रखियऊं। हिन नियत इहा कई त मां हज ते ज़ाहिर माण्हू पहिरियों मके वेंदो, मके खां पोइ वरी मदीने वञिबो आहे। हाणे मके ते हिन पंहिंजो सफ़र कयो, मके खां वठी करे मदीने। पुराणे वक़्त जी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह माशाअल्लाह गाॾियूं निकितियूं आहिनि, 3-4 कलाकनि जे अंदरि मके खां मदीने 450-500 किलोमीटर जो सफ़र आहे। हे वीचारो उन टाइम माण्हू ॾाचिन जे मथां सफ़र कंदा। सफ़र करण जे लाइ जीअं निकितो मके खां मदीने जी तरफ़, त मके जे गवर्नर खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आया। एलाड़ा फिलाणा, हे फिलाणो माण्हू आहे, फिलाणा कपिड़ा आहिनि, फिलाणी जियत आहे, फिलाणे पासे खां निकितो आहे, ॾाची जे मथां अचे थो, इनखे मां मदीने न छॾ, वापसि वठी हल, पंहिंजे रोज़े ते छॾ, न ॾिजांइ। मके जो गवर्नर जीअं उथियो, बेदार थियो, पंहिंजा माण्हू भॼाई चए ॾिसो हिन आरे पारे फिलाणो माण्हू आहे, वया ॾिठो फिलाणो माण्हू आहे, वठी अची हिन करे जेल में विधा। तोखे इजाज़त कान्हे का मदीने वञण जी, उनखे न ॿुधायूं त वजह छा आहे। ख़ैर जेॾी महिल मोटी आयो, पर हुनजे दिलि जे अंदरि बि इश्क़ हुयो। हे वरी ॿी राति जेल भञी करे वरी रवानो थियो। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे गवर्नर खे ख्वाब में आयो। उहो अलाह जा बाना, हे वरी सादो निकितो आहे, वरी अचे थो, हिनखे पकिड़े वरी अंदरि करे हिनखे न छॾ मारे अचण जे लाइ। ॿियो दफ़ो बि ईअं थियो, टियों दफ़ो बि कुदरतन ख़ुदा जी ईअं थियो। पोइ हिन जेके उन इलाइक़े जा आलिम हुआ, बुज़ुर्ग हुया, साले हुया, सभिनी खे घुराई। चईं त हाणे ॻाल्हि इहा आहे त हे वञणु थो चाहे, मदीने ते बज़िद आहे, मूंखे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आयो आहे त हिन खे न छॾियो, हाणे तव्हां ॿुधायो। पोइ सभु बुज़ुर्ग हिन ॾे आया त ॾे हाल वल, बज़ाहिर त माशाअल्लाह सुठो माण्हू बुज़ुर्ग थो लॻे, छा मसइलो आहे? चई मां आहियूं मुला मस्जिद ऐं मदरसे वारो, अल्लाह ताला मूंखे क़ुर ऐं हदीस जो इल्मु अता फ़रमायो आहे। चई को भला ज़िंदगी जो गुनाह यादि कर, जंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा मारे न अचे। मूंखे त अहिड़ो यादि न आहे, वरी बि मूंखे अॼो की राति मोहलत ॾियो, मां यादि कयां, मतां का अहिड़ी ख़ता थी आहे त ॿुधायां तव्हांखे। उहा राति गुज़री। चौथीं राति अल्लाह जे रसूल मके जे वरी गवर्नर खे साॻे खे ख्वाब में आयो। चई हिन मुंहिंजे उम्मती खे ईअं न सम्झो त को गुनाहगार आहे, या हिन जे गुनाह जे करे मां हिन खे चवां थो त मुंहिंजे रोज़े ते न अचे। हिन मुंहिंजी मोहबत में जेके अशार लिखिया आहिनि, अशार शेर जी जमा आहे। हिन मुंहिंजी मोहबत में हिकिड़ा शेर लिखिया आहिनि, उहा बंदी हिन जी आहे जेको आहे पेटड़ी जे अंदरि पई आहे। इहे शेर जेकॾहिं मां मुहम्मद जे रोज़े जे मथां अची करे पढ़ंदो न, त मां मुहम्मद पंहिंजे रोज़े मां उथी करे हिनखे मुसाफ़ो करण जे लाइ मजबूर थींदो। त इश्क़ हिनखे चइबो आहे त तो कहिड़ा शेर लिखिया आहिनि। एॾा मुहबत जे अंदरि जेके अशार हिन लिखिया। सुबुह जो जॾहिं हिनखे ॿुधाईंदो, अखियुनि मां घोड़ा वही आया। चई असांजा सलाम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहुता, असांजे लाइ इहो खोड़ आहे त मुंहिंजा अदा इश्क़ उहो कर जेको अलाह वारनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो आहे। इश्क़ जे अंदरि, जज़्बात जे अंदरि क़ुर ऐं हदीस जे मामलात ऐं मसाइल खे छॾे करे ईअं माण्हू अॻिते निकिरी वञे। न अलाह जे क़ुर जी परवाह, न पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत जी परवाह, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उन हुकुमनि जी परवाह, न हदीस ॿुधूं, न क़ुर ॿुधूं। ऐं अॼुकल्ह अल्लाह ताला रहम करे, अल्लाह साईं सभिनी मुसलमाननि खे रखे, अॼुकल्ह असां वटि कुफ्र सफ़ा सवलो थी वियो आहे। जेको माण्हू जिथे अचे थो, पर आम माण्हुनि जो त ठीकु आहे, वीचारा आलिम न आहिनि, उन्हनि खे क़ुर जो इल्मु न आहे, हदीस जो इल्मु न आहे। उहे वेही करे जेकॾहिं कंहिंजे मथां चयूं त बाबा वीचारे खे इल्मु कोन्हे, को का ॻाल्हि कई अथई। मूंखे अफ़सोस उन्हनि माण्हुनि जे मथां आहे जेके मेंबर जे मथां वेही करे पटका ॿधी करे, ॾाढ़ियूं रखी करे, पाण खे आलिम मुफ़्ती ऐं बुज़ुर्ग सॾाइण वारा मिंट में माण्हुनि जे मथां फ़तवा ॾींदा त फिलाणो अहिड़ो आहे, ठीरो अहिड़ो आहे। ऐं इहे माण्हू इन्हनि जी गंदी ज़ुबान अदा, हर शइ असल ऐं नसुल जी ख़बर पवंदी आहे उन जी ज़ुबान मां। माण्हू जे ॻाल्हाइण मां उनजी ख़बर पवंदी आहे न त हे कहिड़े ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। सही थो चवां की न ग़लति? इन में कंहिं मदरसे जे अंदरि पढ़ण जी का बि ज़रूरत कान्हे, का आलिम फ़ाज़िल थियण जी बि का ज़रूरत न आहे। जंहिं इंसान जे अंदरि, अच्छा जंहिं थांव में जेका शइ हूंदी उहा निकिरंदी या ॿी का शइ निकिरंदी? जे थांव में खीरु हुजे त छा निकिरंदो? पाणी निकिरंदो या खीरु निकिरंदो? जे गिलास में खीरु आहे त छा निकिरंदो? खीरु निकिरंदो। जे गिलास में पाणी आहे त छा निकिरंदो? पाणी निकिरंदो। पोइ जिन अलाह वारनि वटि सबक़ु वरितो आहे न, ऐं जंहिंजे सीने जे अंदरि क़ुर ऐं हदीस जो नूर हूंदो आहे न, उहो सिर्फ़ु क़ुर ऐं हदीस बयानु कंदो आहे, गार इस्तेमालु न कंदो आहे।
ग़लति ॻाल्हि कंदो ई न। बाबा क़ुरान ऐं हदीस ॿुधायो माण्हुनि खे तव्हां मसाइल ॿुधायो, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ॿुधायो, सहाबा इकराम जी ज़िंदगी ॿुधायो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म ॿुधायो तव्हां माण्हुनि खे। ऐं माज़ कयमि शुरू जे अंदरि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां क़रीब करण वारियूं घणियूं शयूं आहिनि, ॿ। हिकु अल्लाह जे रसूल जे मथां दुरूद शरीफ़ पढ़णु ऐं ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ताबेदारी करणु। अल्लाह जे रसूल जेका शइ चई आहे, हुज़ूर जंहिं शइ जो हुकुम कयो आहे, असां उनखे उन तरीक़े सां कयूं, हुज़ूर जे हुकुम जे मुताबिक़ कयूं। जेकॾहिं हुज़ूर जे हुकुम जे मुताबिक़ न कंदासीं त उहो दीन न रहंदो, उहो इस्लाम खां ॿाहिरि ॻाल्हि हली वेंदी। अल्लाह जे रसूल चयो आहे तव्हां हीअं कयो त असांखे उहो करिणो आहे, बसि ॻाल्हि ख़तम थी वई। जीअं अल्लाह जो हुकुम थियो, जीअं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी तव्हां असांजे मथां लाज़िम ऐं आइन ज़रूरी आहे। जॾहिं माण्हू इहा ताबेदारी कंदो ऐं इहा सुन्नत कंदो ऐं क़ुर्बानी ॾींदो न, पोइ उनजो नतीजो बि ख़ुदा उनखे भलो अता फ़रमाईंदो।